हैदराबाद शहर में डेंगी ते ज़ाब्तो न आयो, वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। नवाज़ अपडेट वठूं था अब्दुल रसूल चांडियो खां। अब्दुल रसूल, छा वधीक अपडेट आहे? जी हाँ, बिल्कुल हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में डेंगू वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जंहिं सबबि हिकु वधीक नौजवान फौत थी वियो आहे। जॾहिं त फौत थियल नौजवान जी जेका सुञाणप आहे, लतीफ़ाबाद 5 नंबर वारे इलाइक़े जो रहवासी 28 वरनि जो नौजवान नासिर अली आहे, जेको ख़ानगी अस्पताल में राडाणो करे वियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारे इलाइक़े में डेंगू वायरस सबबि हिन वक़्त ताईं 20 क़ीमती जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। जॾहिं त सभिनी जी तइदाद में केतिरा ई जेके मरीज़ आहिनि ख़ानगी तौर सरकारी अस्पतालनि में दाख़िल आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मच्छर मार स्प्रे मुयसर न हुजण सबबि डेंगू में इज़ाफ़ो आयो आहे। जॾहिं त केतिरा ई जेके मरीज़ आहिनि हिन वक़्त बि अस्पताल में दाख़िल आहिनि। हिन वक़्त ताईं फौतुनि जो जेको अंग आहे उहो 20 थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी अब्दुल रसूल तफ़सील खां आगाह करण जे लाइ।